किबरियाई अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लायक ज़िबा सदावार है, जेको सदाई सारी तारीफ़ें तमाम इबादतें जो अकेलो लायक है, मुस्तहिक है। बादहू लातादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फुल निशावर थिए। उमूमन अल्लाह जे तमाम नबी रसूल पैगंबर मथे, खुसूसन पांच आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे, जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पाक इस्लाम जहिड़ो सुहिणो रस्तो अता कयो। अजीज माइटो, नौजवान साथियों, अजीज बच्चों, अल्लाह पाक के पाक कलाम में जा मुआ सामो अल्लाह जे सद बोल तिलावत क्या आई, जेको इंसानी जिंदगी जे आखिरी ॾींहं से ताल्लुक रखे था। दुनियावी जिंदगी के मोकलाण जो ऐलान करिए था। हिकिड़े अहिड़े सफ़र ते रवानगी जी पाके इंतबाह कइए था ऐं दुनिया जी सॼी हक़ीक़त खे खोले ये अल्फाज़ पास हम रखे था। पंहिंजी सॼी ज़िंदगी जो निचोड़ अल्लाह तबारक व तआला जे इन चंद ॿोले में मुज़मर आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। पंहिंजो तमन्नाऊं, पंहिंजो उम्मीदूं, पंहिंजो उमंगूं पिण जी जॻह मथे सही, पंहिंजा गुरूर, पंहिंजो तकब्बुर, पंहिंजो वॾायूं पिण जी जॻह मथे सही, पर हकीकत ये जो अल्लाह फरमाए तो हर शय के, हर ज़ी रूह के मौत जो मज़ो चखणो है। अरे दुनिया में अज आदम ता कयामत मिड़ी न वड़ी जेकॾहिं को शय हकीकत में तो मौत है। हर चीज में इख्तलाफ है, हर मसले में इख्तलाफ है, हर इबादत में झेड़ो है, हर माशरे में लड़ाई है, तो मौत में कंहिंजो इख्तलाफ ना है। अल्लाह के मञण वारा उहे इन ॻाल्हि जो इकरारी है जो दुनिया छॾणी है। रब के नथो मञे उहे इन ॻाल्हि जो इकरारी है जो दुनिया छॾणी है। अल्लाह जो फरमा बरदार बानो पर चए थो जो मूंखे दुनिया छॾणी है। ना फरमान पर इन मथे ॻाल्हि मथे मुतफ़िक़ है जो दुनिया छॾणी है। अने क़ुरान तो 1450 साल पहिरीं ऐलान करे छॾियो कि कुल्लु मन अलैहा फान, हर शय फना थियण वारी है। तो मौत जेको हुयो ये मिड़ी जो वॾी हकीकत है। अने मौत दुनिया में मिड़ी जो वॾी नसीहत पण है। पां गमे एतिरी तकरीर सुनो, गमे एतिरा ख़िताब सुनो, मिड़ी जो वॾी तकरीर, मिड़ी जो वॾो ख़िताब मौत है। जिंदा इंसान जे कंधे मथे मुर्दा लाश हुए, इन वधारे तकरीर जहिड़ो इंसान जंहिंजे कंधे मथे उहो इंसान हुए जंहिंखे कॾहिं लोहियूं ॾिने हुए, कॾहिं टेका ॾिने हुए, जंहिंखे भाउ चवंदा हो, पीउ चवंदा हो, मां चवंदा हो, धीउ चवंदा हो, इन वधारे नसीहत कई खपे। काल जिंदा हो अज नहीं। दुनिया की जिंदगी जो बाब दरवाजो बंद करे हमेशा ना करे, रुखसत ही नहीं, पैगाम ले न्यारो जीरा जिंदगी जो अख्ताम है। जवानी हुए थे भले, बुजुर्गी हुए थे भले, 50 वर्ष हुए थे भले, 100 वर्ष हुए थे भले, आखिरी अंजाम ही है। इन्हें वधारे तकरीर, इन्हें वधारे आवाज, इन्हें वधारे नसीहत ॿियो केरु करे।
मुर्दो भेजे कंधे मथे चढ़ी पाके एलाओ कंदो वञे, पैगाम ॾींदो वञे, ऐलान कंदो वञे, ज़िंदगी जी हक़ीक़त ई आहे। काल आऊं आंट होस अॼु न ई आहियां, काल ख़ुदि मोहताज कंहिंजो न होस, अॼु आऊं आजे कुल्हे जो मोहताज ई आहियां। काल आऊं पिंड वेंदी सघियुसि ते अॼु वेंजाइण वारा आहियूं ॿिया आहियो। काल मूं पिंड जा घर बनाया ते घर खोलिया ते मुंहिंजो घर खोलण वारा आहियूं ॿिया आहियो। काल मुंहिंजे लूगड़े ते मुंहिंजे जिस्म ते मिटी रिज न ते अचण ॾे, अॼु मुंहिंजा अज़ीज़ आहियूं मूं मथे मिटी फकाए वञो पिया। इन वधारे तकरीर कहिड़ी खपे, इन वधारे नसीहत कहिड़ो खपे। काल पुख्ते रूम जी, खुले मकान जी, पंखे एसी जी, कूलर जी, छत जी छाई जी ज़रूरत पई थिए। अॼु मिट्टीअ हेठि, छिपर हेठि, गारी हेठि, अंधेरी कोठड़ीअ में तने तना बग़ैर वसदी जे मूंखे छॾिया वञो पिया। इन वधारे नसीहत। अलगर्ज़ मौत जो तवील मौज़ू आहे ऐं इन मौज़ू खे छेड़ नथो चाहियां। पाण बहामी भेड़ा थिया आहियूं बाई चांस, ऐं मोटे मुसलमान मथे मुसलमान जा 5 हक़ आहिनि, उन्ही जा आख़िरी बाब का बिल इख़्तिसार। हिकिड़ो पाण वटि जगह जी किल्लत, ॿियो धूप तेज़, पर बिल इख़्तिसार इंशाअल्लाह कोशिश कंदोसीं ॻाल्हि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आने कने सुधी पुॼाए सघां ने ऐं जेकी सुणंदड़ विया आमद हक़ है जे ऐं सुणी ने आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॻाल्हि ॿिए जे कने सुधी पुॼायो। भले गुआनी वालो आया मुसलमान मथे दुनिया में वदा जाम हक़ आहिनि, पर 2 हक़ जी छेड़ती। हिकिड़ो अयाज़तुल मरीज़, बीमार मथां आटो ॾियणो, बीमार जी अयाज़ परस्ती करणी, उनखे पुछाणो, उन वटि वञणो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बीमार वटि वञण वारे जी फज़ीलत बयान कंदे फरमाए जे हिकिड़ो माण्हू अॻे वटि वञे थो, आटो ॾे थो, जंहिं सूदी उते वेहे थो, तंहिं सूदी गोया उहो जन्नत जा फल खाए पियो। एतिरी वॾी फज़ीलत आहे। बीमार परस्ती करणी, अयाज़ परस्ती करणी, बीमार वञणो, एतिरी वॾो नेकीअ जो कमु आहे, ये वॾो सवाब जो कमु आहे। हिनखे मामूली न सम्झो। अने वञणो त तसली बनी वञणो, कंहिं करे दुख ऐं गम बनी न वञणो। पाण बीमार वटि आया आहियूं त बीमार खे तसली ॾियो, उनजो कुटुंब वारे खे तसली ॾियो, न कि इलाहो लार पार कयूं। इन मां को उथियो न आहे, इन बीमारीअ मां को चढ़ियो न आहे, इन कई पाण ॾिठा वेंदा रहिया न। अल्लाह जो ज़िक्र कयो, चंद मिंट में जिजो बोझ न बनो। हिकिड़ो हुन ते बीमार जो बोझ आहे, पर पंहिंजो बोझ न थी। 5-8 मिंट में बीमार खे कुछ आयो, दुआऊं ॾिनियूं, हुनखे तसली ॾिनी। अल्लाह मालिक है, मौत अल्लाह जे हथ में, हयाती अल्लाह जे हथ में, यानी बीमारी अल्लाह जे हथ में, शिफा अल्लाह जे हथ में। रब जुड़ता चारे मतारा मारे, फिक्र न कयो। यही तसली ॾेई पाण उतां उथियूं, न कि उन्ही मथे थमे जा पार, न कि उन्ही मथे बोझ बनो, ऐं मिठी नथो पिया, मोरी पिया, मूं चांहि छॾारे खीर पिया, ई वस्तु न। सिर्फ़ आटो पंहिंजी आख़िरत जो आटो साफ़ थिए, उन्ही जे आख़िरत जो आटो साफ़ थिए। त बीमार मथां आटो सिर्फ़ सवाब पूरतो। जे आउं न वेंदुसि त हुनजो कुटुंब वारो चवंदा फलाणो न ई आयो, ॾेखाए पूरतो न, रियाकारी लाइ न। अल्लाह कान इख़लास जी नीयत से दुआऊं ॾिने न, आख़िरत में नालो लिखाए करे, बस ये जी नीयत खणी वञणो। मरे विया, आउं न वियुसि त मीआं जोड़ंदा ई न। मूं मथे हक़ है, आउं मुसलमान आहियां, मुंहिंजो मुसलमान बीमार आहे, मूं मथे हक़ आहे, या हुन मथां आटो ॾियां, बस आटो। पोइ पाण उते आटे लाइ वञो त मज़ीद बोझ कयो बने थो। हिकिड़ो माण्हू सकरात में पियो हुए, मां हुनजे सराने वञी मलाइक मौत जो बणियो बीहो, मूंखे सुञाणे थो भई तोखे सुञाणी कोन कंदो, हाणे तोखे सुञाणी कोन कंदो। सुञाणे जो टाइम हो, सॾ कहीं पे, लोलियो कहीं पे, पुकारे पे, ज़बान उथड़े पे, कन सरा हुआ, तंहिं तोखे सुञाणे दरबानो न ॾे। हाणे सकरात में पियो, मौत दुनिया, मौत हयाती कश्मकश में पियो, तंहिं तुंहिंजे मूंखे सुञाणे थो, हाणे सुञाणी तो कोन कंदो।
हाणे सुञा तो तूं कहिड़ा चेक लिखी ॾिने, हाणे सुञा तो तूं कहिड़ा फिल्म लिखी ॾिने, हाणे सुञण जो कीअं ज़रूर न थी सघे तो उहो न सुञणे ने तोजे बोझ दबाव में अची कंद ॾोड़े छॾे त उहो कोड़ हुनजे कंद में लिखायो वञे। हाणे सुञण जी कोई ज़रूरत न आहे। तूं दुआऊं ॾे दुनिया आख़िरत ॿिन्ही जूं चल तो बस सुञाण न ॾे। उहो मरीज़ है सकरात जे हालत में अल्लाह ऐं दुनिया ऐं आख़िरत जे विच में पियो आहे। तूं सुञाण कढण आयो हुई, सुञाण जी टाइम हो, वक़्त हो, ज़बान खुलई थे, कन सरा हुआ, अखी में नूर हो, कले जो सही हो, पैर दिमाग सही हो, तर सुञाण हुई, पैर पाके फिक्र न हुई। मरीज़ मर्ग मौत ते पुॻो, दुनिया आख़िरत ॿिन्ही जे विच में लटकियो पियो चइजे मूंखे सुञणे थो। ये सिस्टम एकदम कढी वेठी, बाक़ी सुञाण न आहे ॾियणी। सिर्फ आटो दुआऊं कुटुंब वारनि खे ने मरीज़ खे इम्दाद थी थी जो उन मरीज़ ते महिमान अचे त बोझ थी थो त पाण खीचे मां सवारे हथ से ॾेई छॾियो अवारे खे ख़बर न पए। हाँ ये सुञाण ख़ासी है। तब बाक़ी बगैर फ्रूटी सुञाण वो आधार कार्ड न तो बने तो सुञाणी ज़रूर न आहे। दुआऊं ॾे उनखे ॾे, उनजे परिवार खे ॾे, ॿिया वधारे उन्ही खे ॾे। अलगर्स बीमारी का पुठिया जरा मलाइक मौत जो अचे थो पहिरें इंसान दुनियावी ज़िंदगी में या फौत थी आख़िरत साम्हूं सफ़र थिए थो न या आम मिणी जो तजुर्बो हूंदो। आउं त नंढी उमिरि जो ई आहियां। जे जनाज़ो भुज में पियो आहे डूसीअ जा घर रश लॻी वेठा भई डूसीअ जो पूरो आहे, बाई माण्हू जो पूरो आहे, कुटुंब कबीले वारो आहे, अजाऊ कुर्बत वारो आहे त वञे राज त्रुटि में हिकिड़ो पाण ठहर भई पाण थे अदबी वेठे जी जॻह न उन्ही ते मौत जो कहर किरल है कुटुंब आए ते मथा पा बोझ थी पो टाइम ॾियण लाइ जनाज़ो टाइम ते अची थो, जनाज़ो टाइम ते उकड़ो थो। बस बहु एहतियात करणो या जिंदगी में इंसान जा ॿ चीज़ूं आहिनि, हिकिड़ो मरणो ॿियो पढ़णो। ये ॿ सुधरी वञे त तमामु चीज़ सुधरी वञे। मौत जे टाणे इंसान शरीयत जे दायरे में हले ने वियाह शादी जे टाणे पर मौत ने शरीयत जे दायरे में हले। पाके टाइम ॾिनो हुआ मुक़ररा टाइम मथे वञो से पर दोषी जो ख़ासि कीअं कमु नथो हुए। पोइ अचे थो मोह ॾिठे जो पुठियां तो पुॼे त मयार करे जे मूंखे मोह न ॾेखारे जहिड़ा वारा मां त खणी आहियां। ॼण मोह जेको रहो से ई मोह इबरत लाइ हुए थो अने एकदम अजीज करीब सफ़ा हुए मुहर्रम माण्हू हुए दूसरी है तो मुहर्रम मर्द जान सके तो गैर मुहर्रम की इजाजत नहीं। उम्र जो कोई तकाज़ो ना दोस्त वडो हो को दूसरी वडी हुई ना शरीयत रोक लगाई है गैर मुहर्रम उड़ो न तो नहीं सके। मर्द हुए तो दूसरी न वजे, दूसरी हुए तो मर्द गैर मुहर्रम न वजे। अने वो मरियत जो मोह न्यारे पर इबरत हासिल कयो त ठीक है। जी काल मुंबर फेरियो पे, काल खेलियो पे, काल गाली कहे पे, काल रियान कहे पे, काल सड़ कहे पे तथा ठीक है। मोह बंद थियो, खामोश थियो, अल्लाह जो अमर तथा ठीक है। तो वे मोह न्यारे वो ऐप कटे आखी खुली पई हुयूं हैं मोह वातो बड़ो पियो एडो तोके पोस्टमार्टम करे जो पूरो जरूरी है ना हाँ निकले वाली दिक्कत से निकले वजा सकरतुल मौत मौत की सकरात शक्ति बहुत सख्त है। हजरत फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला ने फरमाती जे मदीने जी मीर जी सकरात वो ॾिठी मूंखे ॿई सकरात जो सफ़ा हुजे तो थी तो मौत की शक्ति बहुत सख्त हुई जॾहिं इंसान वस में नथो हुए तो इबरत ना करे कुटुंब कबीले वालों को मोह न्यारे अजीज करीब न्यारे तो ठीक है वरना जरूरी नहीं कि पाण संदूक जो मोह खोलिया बैठा हूं हाँ जा मोह न्यारे लाए ये गलत रस्म है, गलत सिस्टम है। जनाज़ो उपड़ी वियो गाड़ी आवे नए पे पर गाड़ी जनाज़ो लाए वेठो कुटुंब आयो है कुटुंब मां तो कौन में आयो मां तो किनायो हो अगाई हुई बीमारी हुई तंदुरुस्ती हुई तर तक आना बोलना पड़तो हाने नए ने मोरे में जनाज़ो लाए भाई वाले आयो कितनी कितनी गलत रवाज है कितनो सिस्टम के खिलाफ है कितनो शरीयत के खिलाफ है ये एकड़े मुझो हक नहीं जाऊं आंखे जा
પણ ઘણી જો હક है જે શરીયત રજા નથી દે બસ વાત ખતમ इस्लाम एजाज़त न तोड़े એનો અગિયા ના પા દિયા દે ના માન દિયા દે ના પુત્ર દિયા દે ના કાકા દિયા દે ના મામા દિયા દે ना आगेवान जी ना सरपंच जी ना सबे भाई इस्लाम रजा न तोड़े उलमा मां के जय जाने मुकाम से बोलो बात खत्म वो जनाजो पा खड़ी रवाना थो मस्जिद की तरफ तब पाके खबर है जनाजो मस्जिद में थी तो जिते थी गमे ने गोठ में थी जनाजो मस्जिद में थी तो तब पा मस्जिद में जो जनाजो ते अची तो जय कमल आया है ओते थी तो क्यों नमाज ओते पढ़ा भी हरो भरो मानन जिनारे गयो केरा करना ओते घोटाला करना भाई होते बेपरदगी होते बेजाबी होते एक गोठे जो मालूम है कि भाई मार कयो ये को तरीको है अजीजा कार बगना है काका ये मामा ये केना है काका केना है मामा केना है माइत्र केना है बे गोठे जो अजी भाई बस्ती जो मालूम है कि भाई दसली भाई मार कयो हम जे रवान को तो बे गोठे जो मस्जिद में थोड़ो वक्त दुखो लगा दो शरीयत रजा नदी ने साईं करने में जाओ राणा तो मस्जिद जा जनाजो होते अची लो तो जो केतरो लोडो असीजा कारक होए दोस्तियों पढ़ने की जगह संगत पढ़ने की जगह यारियों पढ़ने की जगह तो बातों एजाब शरीयत रजा नदी ने उन्होंने मस्जिद में आ जाए पांच अलग उतारो तो उतारे में आ क्या मस्जिद अल्लाह जो कर है जैसे जनाजो पढ़ा तो होते होगी कुटुंब कबीले वाला इतना ही जनाजो मस्जिद में खड़ी थी ना पांच भीड़ न कयो ट्रैफिक नहीं हर जनाजे मथे लगभग मुझी बहस हुई थी ते पाम करते किए परिवर्तन न तोरे इवो नमाज नती पढ़ा दे रोजो नतो रखा दे पैसा पे उमरो नतो थी पैसा पे हज नतो थी खीजे में ज़कात नती दे दे किए अंदर ईद कब करो मारने पाने वालो ये शरीयत के दायरे में रहो वो पान कहना करे मुसीबत तकलीफ जो पास न बनो कोलो ॾियण ज़रूरी न आहे जेकॾहिं जॻह है त पामत हक़ है पावण कोलो ॾियूं अने ख़ुसूसन को थिए थो जे ॿई बस्ती जा माण्हू तकड़ा हुआ त अॼु दुनिया तकड़ी है त पाण ख़बर है ॿई बस्ती वाणे व्यवहार जा माण्हू आहिनि उन्हीं खे पाण ॾियूं वारो कि वो कोलो ॾेई था रहंदा आहिनि को बुज़ुर्ग है वॾी उमिरि जो माण्हू है हमेशा कंदा रहने नेक माण्हू है तब उनके वारो ॾियूं से ज़रूरी नहीं जो वो कोलो ॾियूं जनाज़े में शरीक थियो उनखे सवाब जुड़ी वियो पोइ दोसर जो नेत्र संभालणो टवान संभालणो गंदी संभालणी दोसर बिन संभालणो उन जनाज़ो संभालणो ज़रूरी नहीं जो कोलो ॾे पर बाई चांस कुटुंब वारो को ॾेराए थो त ठीक है उन हमेशा कोला ॾिने नेक माण्हू है सवाब आहे उनखे जुड़ो थो वगर ना जो वो क़िरात लिखल आई ॿ क़िरात एकड़ो तदफीन सूदी एकड़ो जनाज़े जी नमाज सूदी ये एकड़ो क़िरात मिली वियो नमाज जनाज़े क़िरात को मामूली नहीं औद पार जे बराबर सवाब मिले थो अहिड़े तरीक़े से रस्ते में वाट में पा जनाज़ो खणी वञो पिया त पाण वटि ॻाल्हि हथ मुलाक़ातूं ख़ैर ख़ैरियतूं इहो जॻह न आहे पाण ते मौत जो असर हुअणु खपे जे असीं हिकिड़ो जनाज़ो खणिया वञूं असीं हिकिड़ो अज़ीज़ अकाब खणिया वञूं था पाण दफ़नाए तदफीन कंदासीं नेवरा थी वियासीं पोइ कुटुंब कबीले वारो सुञाण सहंदे भले हलियो पोइ हर्ज न आहे पर जनाज़ो वञी तो फोन आवे जे गाॾी में तेल न आहे जे ढोर होते बंदे जे कमाड़ करी दी भाई जल्द छत तू जे कम ते वञे तो चओ जनाज़े में आहियां फोन कर ला बात खत्म ई बहस मुबासा करे जूं जॻहियूं नथियूं आहिनि ने जेको माण्हू कोलो ॾींदा उहो साहिब ते थी वञे ने पोइ उहो अॻियां वञे तो कॉमेंट्री कंदो वञे अॻियां छेणो आहे खॾ आहे केड़ी आहे जड़ आहे उहे मण ॾिसे पिया तोखे एतिरे लाइ न उबियारे जो तो रस्तो ॾसींदो वञे वाट मणी की सुझे पई जड़ उहे ॾिसे पियो खॾ उहे ॾिसे पियो केड़ी उहे ॾिसे पहिरीं पासो ॾींदो पाण कब्रस्तान સુધી પહોંચ્યો તે કોઈ માણો વજે તો હલે તો માણો વિચાર શરીયત રજા નથી દી સાહબા کرام रिजवानुल्लाह अलैहि अजमईन जो आंखें कई वाक़ियात बनदा जे जनाज़े में असी इन हाल में होंदासीं गोया असांजे मथे मथे पखी वेठाएं ऐं असीं लुॾंदासीं तो ॾींहं अंदरि ये तो ध्यान से कंदो हले ये को तरीक़ो ये कोई शरीर मांगे रचा ॾिनी है इस्लाम जेको तरीक़ा सिखाए बहुत सोना है जनाज़े जे दौरान पर कंहिंखे तकलीफ़ न थियणी खपे
को गैर मुस्लिम जी गाड़ी अची वही पांच जनाज़ो रोड ते लाइ साइड जो जाव ॾियो ई सवाब जो कम है ने इन से हमदर्दी पैदा थी थी हाणे पां सॼो रोड रोकिया वेठा हो तंहिं सूदी उन को ऑफिसर हुए को कमवारो हुए को बिजनेसमैन हुए त पां 15-20 मिनट बहुत कीमती वक्त हुए तो वो गैर मुस्लिम हुन जी लेवा देवा न आहे नहीं यारो गैर मुस्लिम जी जनाज़ो वञे पां जो जेकॾहिं जवान हुए या टोपीअ सां आड़ी से माण्हू ॾिसंदे त जॻह ॾेई त पां इहे एहतियात कयूं अने अॼु जे दौर जो तकाज़ो पण आहे हमदर्दी ॿिए जे ताईं पैदा करणी ॿिए जे ताईं हमदर्दी पैदा करणी ॿिए जो दुख सम्झणो ॿिए जी तकलीफ़ सम्झणी ॿिए खे पंहिंजे जे दुख में शरीक न करणो रूबरू रजा ॾियूं वो अॻिते वधे हिकिड़ो गवर्नमेंट लॻंदा माण्हू क्रॉस करे रवानो थी वेंदो अहिड़े तरीक़े से पां उते कब्रस्तान मथे वञी न रियाण में न लगी वञो मौत जो असर पंहिंजे दिमाग़ ते दिल ते ईमान ते हुअणु खपे ॿिया क़बर वारे उन्ही खे आटो ॾियो उन्ही खे दुआऊं ॾियो ने पोइ वही रहो सुकून सां पोइ त रियाणूं बीड़ियूं गुटकाऊं वेमणूं ईंदा पाण किथे आया आहियूं पंहिंजी आख़िरी मंज़िल आहे हिते मण सुता ते जंहिंजा राज हुआ हिते उहो सुतो नहीं जंहिं फैसला कयासीं हिते उहो सुतो नहीं जेको रियाण में खबियासीं इते उहो सुतो नहीं जेको अॻियां वागे दौर में ये मंजिल आखिरी मंजिल है इते मिणी कजणो है साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन फरमाइए था जेके असी अंसारी साहबी जनाज़े में आसी क़बर के वार हुई अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह साहबा इकराम जी क़बर में ते करोड़ रहमत नाज़िल फरमाए कि अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की काठी खणी कर माण्हू कम की जो तो को करे काठी खणी पट भद्रो के साहबा इकराम ये वेठा हुआ गोया इनी मिड़ी साबिए जे मथे मथे पखी वेठल रही जी चोरंदा त पखी उड़ी वेंदो अहिड़ो पाके एक्टिव रहणो कब्रस्तान में अहिड़ो पाके मोहताज रहणो है शरीयत पाके हर कदम ते सवाब ॾे थी हर विखम ते सवाब ॾे थी हर फूट हर मीटर मथे पंहिंजो सवाब लिखे थो तो उन सवाब खे पंहिंजूं रस्मूं दाख़िल करे पंहिंजूं एमरजेंसी हुई पेट खे वॾो सॾाइण लाइ करे वॾा न बणो ई पां वटि मां ते थियो बि जनाज़ा ईअं दफ़न थींदा रहंदा पां अॻेवान बनंदासीं तो थींदा न बनंदासीं तो थींदा आख़िरी ॻाल्हि कि पां वक़्तु मुतयन कयूं कई ॻोठ में इहो सिस्टम ख़राब आहे उते मां ॻाल्हि ॿुधायूं जनाज़ो थी वञे ने थींदा पां आया आहियूं मण वञी लाइ आया आहियूं त पां पिंड जे इमाम से या कंहिं आलिम से मशवरो कयूं जनाज़ो थी वियो मोल साहब कहिड़ो टाइम रखो अने जेको टाइम रखो इन जो 2 मिनट लेट निकरे ठीक है तंहिंजो कारण आहे अॼु माण्हू टाइम ॼाणे न अचे थो जे 11 वॻे जो टाइम है तो ईअं सम्झंदो 11 वॻे घर में निकिरंदा त 12 वॻे मुक़ाम ते पहुचंदा पां साढ़े 9 जनाज़ो कढी वञो त उन माण्हू जजमेंट सॼो खाइल थी वञे एतिरे लाइ वक़्त जो बहु ख्याल रखो हमेशा न करे अने जनाज़े में पां एकदम खामोशी इख्तियार कयूं एकदम साइलेंट थी रहो सलाह मशवरो रियान सलाम कलाम इन बहु इज्तिनाब कयूं अल्लाह तबारक व तआला दुआ गोया रब्बुल आलमीन पांखे शरीयत इस्लाम जे दायरे में रही करे नेक अमल करण जी तौफीक अता फरमाए अल्लाह तबारक व तआला पांजो खताऊं गलतियों गुनाह माफ फरमाए रब्बुल आलमीन जेकी अहले तौहीद पांजा भाउ भेणूं मां पीउ दुनिया में रुख़सत थी आहिनि अल्लाह बड़ी जी मग़फ़िरत फरमाए रब्बुल आलमीन उन्हीं के करवट करवट आराम नसीब फरमाए अल्लाह ताला पां गुनहगार जी दुआ उन्हीं जा कब कबूल फरमाए रब्बुल आलमीन जेकी बीमार है अल्लाह बड़ी के शिफा कामिल आजिला नसीब फरमाए अर्श अजीम जो रब जिते जिते मुसलमान मजलूम अल्लाह बड़ी मथा जुल्म लाए दूर फरमाए रब्बुल आलमीन अहले फलस्तीन मथे रहम फरमाए अल्लाह उन्हीं के बचड़े मथे रहम फरमाए अल्लाह उन्हीं की इज्जत ऐं हिफाज़त फरमाए रब्बुल आलमीन पाके जैसी जारे मज़हब इस्लाम मथे कायम दायम रखे पांजो खात्मो कर ईमान बिल खैर मथे करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह